तहरीक इंसाफ के बेट जो निशान मिलंदो या न। सुप्रीम कोर्ट तरफा फैसलो बुधाए पियो वञे। सुप्रीम कोर्ट पीटीआई वकील हामिद खान जे दलीलन के ड्रामाई करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾिना आहिनि त तहरीक इंसाफ जी इंट्रा पार्टी चूंड में उहिदेदार इलेक्शन न पर सिलेक्शन ज़रिए आया आहिनि। पीटीआई पंहिंजे ई मेंबरनि खे लेवल प्लेड फील्ड फराहम न पई करे। फौजिया कसूरीअ समेत पीटीआई जे बानी मेंबरनि खे मौक़ो न ॾिनो वियो आहे। बिना मुक़ाबले चूंड में वोटिंग थियण घुर्जे। रुगो सोशल मीडिया ते इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ इल्ज़ाम दुरुस्त न आहिनि। बदनीयती साबित करणी पवंदी। जमहूरियत मुल्क सां गॾु सियासी पार्टियुनि अंदरि बीहण घुर्जे। इलेक्शन कमीशन खे काग़ज़ ॾेखारे चई नथो सघिजे त इंट्रा पार्टी इलेक्शन ते ई आहे। इंट्रा पार्टी चूंड कानूनी तरीक़े सां थी आहे त चूंड निशान मिलण घुर्जे। अकबर एस बाबर इस्तीफ़ा ॾेई ॿी पार्टी ज्वाइन कई आहे त सर्टिफिकेट ॾेखारे वञे। केपी में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जा नामज़दगी काग़ज़ रद्द करण ख़िलाफ़ अपील रद्द। संदसि घरवारी केसरा इलाही खे चूंडनि में हिसो वठण जी इजाज़त। नामज़दगी काग़ज़ रद्द करण ख़िलाफ़ मुनिस इलाही जी दरख़्वास्त पी रद्द। जीडीए उम्मीदवार डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा फ़हमीदा मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ रद्द थियण जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज। ठारू शाह भरिसां एनए 205 ते पीपी उम्मीदवार सैयद अबरार शाह एमपीएस 32 जे उम्मीदवार सैयद सरफराज शाह जे पुट मुर्तज़ा शाह खां चूंड मुहिम दौरान सख़्त पुछाणो। वीडियो वायरल। ॻोठाणनि पीपी उम्मीदवारनि खे वोट ॾियण खां जवाब ॾींदे वापसि मोटाए छॾियो। जेकबाबा जे PS1 ते पीपी में शामिल थियल उम्मीदवार अब्दुल रज़ाक खोसे जो यूटर्न टिकट न मिलण ते मोहम्मद मियां सुमरे जे पैनल में शामिल। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी हिक ठेकेदार खे टिकट ॾेई वॾी ग़लती कई आहे। 8 फरवरी ते हू पीपी खे सरप्राइज़ ॾींदा। फरियाल तालपुर तरफ़ां ॾिनल मफलर हुन धोअण लाइ ॾिनो आहे। इस्त्री कराए 8 फरवरी ते पीपी वारनि खे वापसि कंदो। अॻूणे सूबाई सलाहकार एजाज जखनानी वरी अब्दुल रज़ाक खोसे खे अफ़गाननि जो सरदार करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त अब्दुल रज़ाक खोसो पीपी में शामिल थियण खां पोइ 72 कलाकनि अंदरि फिरी वियो आहे। पीपी क़यादत संदसि फ़ैसिले ते खां सख़्त पुछाणो कयो। हुन वराणो त अब्दुल रज़ाक खोसो क़बाइली नाहे पर संदसि दिमाग़ अफ़गाननि वारो आहे। खानपुर जे कचे मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल 2 ॼणनि खे पुलिस तरफ़ां मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवण आहे त मुगवी इमदाद ब्रोही ऐं अब्दुल रज़ाक शाह खे बाज़ियाब करायो वियो आहे। गज़ा ते इसराइली बमबारीअ जो 98 ॾींहुं ॾिहाड़ो। वधीक 151 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फ़ौज जी अगराई में 248 ॼणा ज़ख़्मी। अरब मीडिया मूजिबि देर अलबला में 3 ॿारनि समेत 13 फ़लस्तीनी शहीद। केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। शहीद थियल अंडोंग 23,708 ऐं ज़ख़्मियुनि जो अंग 60 खां वधी वियो आहे।